लाइवस्टॉक खाते मिट्टी जो ट्रांसफार्मर गुज़रियल 1 महीने का खराब हुअण सबबि ऑफिसरनि जो कार वहिंवार ठप बणियल आहे, पर उनखे ठाराइण लाइ खाते जे इंतज़ामी ऑफिसरनि के बि क़दम न खयां आहिनि। इन सिलसिले में ज़रियनि ॼाण ॾिनी आहे त बिजली जो ट्रांसफार्मर ख़राब हुअण सबबि 4 करोड़ रुपयनि जूं दवाऊं मुबैना तौर ते ज़ाइع थी रहियूं आहिनि, जॾहिं त थर जो 70 लख चोपायो माल मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे मरी रहियो आहे। पर खाते जे करोड़े रुपयनि जी बजट हुअण ऐं हर साल मुख़्तलिफ़ मदनि में लखें ऐं करोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन कंदड़ खाते जा ऑफिसर ख़सीस ट्रांसफार्मर ठाराइण लाइ तयारु न आहिनि। ज़रियनि मूजिबि डिप्टी डायरेक्टर वेटरनरी ऐं डायरेक्टर एग्रीकल्चर जे विच में हलंदड़ सर्द जंग सबबि खाते जो कारवार सख़्तु मुतासिर थियल आहे ऐं हर को पटेली करण में पूरो आहे। हिकिड़े डॉक्टर लाजपत राय वटि खाते जूं 4 खां 5 चार्जूं मौजूदु आहिनि, जिन में तालके वेटरनरी ऑफिसर, मेडिसन स्टोर कीपर, इंचार्ज ऐप प्रोजेक्ट समेत ॿियूं शामिल आहिनि, जेको हिन वक़्तु बासर हुअण सबबि खाते जे कर्ताउनि धर्ताउनि में शामिल आहे। ज़रियनि मूजिबि डिप्टी डायरेक्टर गोवर्धन दास नाई ऐं डॉक्टर लाजपत राय सरदारी वटि मुलाज़मत कंदड़ निहाल नाई मकवाणे जा ख़ासि माण्हू आहिनि, जंहिं सबबि इन्हनि कर्ताउनि धर्ताउनि ख़िलाफ़ केर बि एक्शन खणण वारो न आहे। ॿिए तरफ़ डॉक्टर लाजपत राय मूजिबि मूं वटि 4-5 चार्जूं न, पर सिर्फ़ु हिकिड़ी चार्ज आहे। बाक़ी माल खाऊ मुंहिंजे पोयां लॻल आहिनि, जेके मुंहिंजे ख़िलाफ़ अजाई वावेला करे रहिया आहिनि, जिन में का बि सदाकत कोन्हे। डॉक्टर लाजपत राय मूजिबि बिजली जो ट्रांसफार्मर वाकई ख़राब आहे, पर दवाऊं ऐं मेडिसन वग़ैरह ख़राब न थियूं आहिनि। इहे ॿिए पासे सरकारी लेबॉरेटरी में शिफ्ट कयूं वियूं आहिनि। हितां जे रहवासियुनि लाइव स्टॉक खाते जे सूबाई वज़ीर समेत वास्तेदार इख़्तियारी वारनि खां मुतालबो कयो आहे त ज़िले थरपारकर जे लाइव स्टॉक खाते में थींदड़ मुबैना करोड़े रुपयनि जी करप्शन जो सख़्तु नोटिस वठी महीने खां बिजली जो ख़राब थियल ट्रांसफार्मर ठाराए ॾिनो वञे, जीअं करोड़े रुपयनि जूं दवाऊं वग़ैरह ख़राब थियण खां बची सघनि ऐं तर्जे मिसकिन मालवंद मारवड़नि खे बि कुझु क़दुरु लाभ हासिलु थी सघे।